हिते मां सभी अहम ख़बर शेयर करे रही हूं। तंगवाणी में 50 ॾींहं अॻु अगवा थियल ग़ुलाम रसूल बखराणी ऐं मंसूर पठाण खे बाज़ियाब करायो वियो आहे। जमाल वारे कचे में मुसलसल ऑपरेशन हले पियो, जितां 2 मुग़वी बाज़ियाब कराया विया। एसएसपी कश्मीर बशीर अहमद ब्रोही जो ये चवणु आहे। रेंजर्स ऐं पुलिस कचे में गॾियल ऑपरेशन जारी आहे। साबिर बहलकाणी इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। अहम ख़बर नाज़रीन तव्हांखे ॾियूं पिया। तंगवाणी में 50 ॾींहं अॻु अगवा थियल ग़ुलाम रसूल बखराणी ऐं मंसूर पठाण खे बाज़ियाब करायो वियो आहे। जमाल वारे कचे में मुसलसल ऑपरेशन हले पियो, जितां 2 मुग़वी बाज़ियाब कराया विया आहिनि। एसएसपी बशीर अहमद ब्रोही जो इहो चवणु आहे। तंगवाणी में 50 ॾींहं अॻु अगवा थियल ग़ुलाम रसूल बखराणी ऐं मंसूर पठाण खे बाज़ियाब करायो वियो आहे। जमाल वारे कचे में मुसलसल ऑपरेशन हले पियो, जितां 2 मुग़वी बाज़ियाब कराया। एसएसपी कश्मीर बशीर अहमद ब्रोही जो इहो चवणु आहे। रेंजर्स ऐं पुलिस कचे में गॾियल ऑपरेशन करे रहियूं आहिनि। अहम ख़बर मां सां शेयर करे रही। तंगवाणी में 50 ॾींहं अॻु अगवा थियल ग़ुलाम रसूल बखराणी ऐं मंसूर पठाण खे बाज़ियाब करायो वियो आहे।